ॿुधाए दुनिया खे त डूंगर खान जो ॾहका सॼे ॾेह में मशहूरु आहे। साईं करीमारो पुटु बहराम पुठ जी ॿार खे पढ़ाए थो। बाबा छा बि थिए मां हिन ॻोठ जे हर हिकु ॿार खे तालीम ॾींदुसि। नालो त शेर अथई पर ॻाल्हियूं गिदड़नि वारियूं थो करी। सरदार आलम खान मिसकीननि ग़रीबनि जो यार आहे। मामे में तो ॿ दफ़ा मां ईंदी आहे। ना तू मुंहिंजो मामो। शेर पोइ हिते हलण जी कर किथे इन्ही खून जी वेड़ में मरजी न वञूं। शेर तोखे ऐं कमाल खे मारे करे तू न ॻाल्हाए मुंहिंजी बुलबुल। नाज़ मुंहिंजा भला ही नाज़ मुंहिंजा भला ही नाज़ मुंहिंजा भला अंदाज़ मुंहिंजा भला सभु त सजन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह। ही नाज़ मुंहिंजा भला अंदाज़ मुंहिंजा भला। जैसे हिननि जो ॾोह ई न आहे। हिन जो निगत नाज़ मोला सभा कमु लाहे छॾियो आहे। हिननि हथनि में हथियार खण ऐं दुनिया वारनि खे ॾस त अॼु जे ज़माने जी औरत कमज़ोर न आहे। जे हथ मां कलम खसियो वञे ऐं उन हथ में कलम जी जॻह ते किलाशन कोप अची वञे तो जो अंजाम ॾाढो बुरो थींदो आहे। हिननि हथियुनि मूं हथियार हमेशह ख़तम थो करणु चाहियां। मुंहिंजा रब अॼु मुंहिंजी मदद कर। अरे शेरा तोखे मूं पहिरियों बि छॾियो हो त बग़ैर इजाज़त जे मुंहिंजी हद में न ईंदो कर। ऐं तूं छलण जे बावजूद पोइ बि मुंहिंजी हद तोड़ांगे आयो आहीं। आलम खान शेर तुंहिंजी धमकनि खां कॾहिं बि न ॾिठो। अड़े छा तुंहिंजी हिकिड़ी धमकी सां शेर ही इलाइक़ो छॾे वेंदो? कॾहिं बि न। तुंहिंजे अॻियां शेर बीठो आहे, को गिदड़ या कुतो न आहे बीठो। हाणे तुंहिंजो मौत शेर जथा थींदो। ऐं चंद लठड़िया पाण सां खणी तूं पाण खे मुड़ुस मर्दो सम्झी। अरे नालो त शेर अथई पर ॻाल्हियूं गिदड़नि वारियूं थो करी। आलम खान उहो बारूद आहे जैसा टकराइण खां पोइ रेज़ा रेज़ा थींदे। आलम खान अॼु उन बारूद खे बाहि जी तिली सां ख़तम करे छॾींदासीं। ख़तम। कमाल खान तोखे आलम खान ताईं पहुचण लाइ बहराम खान खे क्रॉस करणो पवंदो, छो जो बहराम खान हिकु उहा मज़बूत दीवार आहे
बहराम तोखा शेर ऐं कमाल जा ज़ख़्म विसरी विया? शेर इहे तुंहिंजा ज़ख़्म नासूर थी विया नासूर। अॼु तुंहिंजे खून सां उनजी मरम बणाईंदुसि मरम। शेर तो घणा ई ज़ुल्म कया आहिनि ग़रीबनि ते, उन्हनि जो हिसाब आहे तव्हां मां को बि ज़िंदह न वेंदो। शेर अॼु तुंहिंजो खून थींदो। तोखे क़त्ल करे उन्हनि ज़ालिमनि खे जंग जो ऐलान कयां थो। शेर पोइते हलण जी कर, किथे इन्ही खून जी वेड़ में मरजी न वञूं। कॾहिं पोइते हटण सिखिया ई न आहिनि न कमाल खान न। अॼु मां हिननि खे मारे हितां पोइ वेंदुसि, इहा शेर जी नाकामी आहे। शेर बची वियो आहे। जेकॾहिं ॿीहर आयो त ही आलम खान उनखे अहिड़ो त मौत ॾींदो, हुनजे मौत खे ॾिसी शैतान बि हैरत में अची वेंदो। जुल्म थियो, कार थियो, छा थियो? अॼु बि बहराम खान बची वियो, सो आलम खान ई करे। बाबा साईं चेहरे कमाल अॼु बि हुननि ते हमलो कयो, पर हू बची विया। कमदार चओ सभु इहो कूड़ आहे। मां त अॼु जशन जी तयारी कई हुई, पर हुन मुंहिंजे लाइ बग़ावत कई आहे। जेसीं ताईं इहो बहराम न मरंदो त हिन दिलि जो सूर न मरंदो। ॿुधायो साईं, सब्र कर सब्र। तब्र जा 16 तकड़ जा 13, असांखे 13 न पर 16 खपनि। पंहिंजी बकवास बंदि कर कमदार। बहराम खां त तोखे न मारिया, तर मुंहिंजे घरां मार हिते त बाज़ारी करण लॻी पई आहे। हजू कमदार अॼु तो मूंखे रोके सुठो न आहे कयो। अॼु मूंखे तूं न रोकी आहे, तिने बहराम खे मौत ॾियूं आहे मौत। तो हुनजी ज़िंदगी बचाए कुझु ॾींहं लाइ हुनखे तो ज़िंदगी खैरात में ॾिनी आहे। अॼु हुनखे ज़रूरु मारणो हो, छो त मूं डूंगर खान सां वाइदो कयो हो। दुश्मन खे उन वक़्तु मारबो आहे जंहिं वक़्तु अकेलो ऐं कमज़ोर हुजे। ठीकु आहे कमाल खान, इहो वक़्तु बि परे न आहे। सरदार मां कब्रिस्तान थो थी अचां। घणा ॾींहं थिया आहिनि बाबा जी ख़बर ते न आहियां वियो। यार जरूर, पर थोड़ो ख्याल से, छो जो शेर खान ऐं हुन जा साथी तुंहिंजे रत जा प्यासा आहिनि।
ए बैराम चक्रे तो के कुछ थियो न तो माया से छो जो तू जो साथी ना भाई जॾहिं फार विछण दान तो जेल जा संतरा टुटे पवंदा आहिनि वञ पर मंठारा वारनि खे गॾु वठी सरदार जंहिंजा आलम खान जहिड़ा दिलेर बहादुर भाइर हुजनि उनखे शेर जहिड़ा शैतान छा कंदा ऐं मां बि तोखे पंहिंजे सगनि भाइरनि वांगुरु सम्झंदो आहियां वञ अल्लाह साईं जी अमान में हुजे मंठार आराम सां मूं मञियो त तूं बहादुर आहीं पर शायदि तोखे ख़बर नाहे त वक़्त जे वाकुरे तो जड़ा केतिरा ई बहादुर ऐं सच्चा साथी हिन आलम खां छॾिया आहिनि पर ख़ैर अल्लाह कंदो पनाह में रहंदी बहराम साम्हूं माण्हू पियो नज़र अचे हा यार मंठार अच त ॾिसूंसि यार मंठार हीअ त ज़िंदा आहे ऐं लॻे थो त हीअ वक़्त जे ज़ालमनि जी का सतायल आहे हिनखे अॾे ते खणी था हलूं ऐं पोइ जॾहिं होश में आई त ॾिसंदासीं त हिन सां कहिड़ा ज़ुल्म थिया आहिनि बहराम लॻे थो त हीअ ज़ालमनि जी सतायल आहे हिनखे अॾे ते खणी था हलूं पोइ उते पुछा कंदासीं पाणे सभु कुझु ॿुधाईंदी हिनखे हिते छो खणी आयो सरदार इहा त मूंखे बि न आहे ख़बर त हीअ छोकिरी केरु आहे बेहोशी जी हालत में पई हुई ऐं का लाचार पई लॻे इन लाइ खणी हिते आयो आहियां जॾहिं होश में आई त ख़बर पवंदी त केरु आहे हीअ लॻे थो त वक़्त जे ज़ालमनि जी का सतायल आहे बाराम ईअं कंहिं औरत खे खणी नाहे अचो थी सघे थो पुलिस जी ख़बर हुजे या असांखे माराइण लाइ कंहिं अहिड़ी का चाल रची हुजे हिन लाइ एहतियात कंदो कर सरदार बराम ख़ान इंसाननि खे सुञाणण जी इहा सोच रखे थो अगरि ईअं थियो त सभ खां पहिरियों हिन खे मां मारींदुसि तूं बेफ़िक्र थी सरदार ठीकु आहे बाराम मूंखे तुंहिंजे मथां यकीन जीअं बहादुरी वारो कमु करे हिन न्याणीअ खे हिते खणी आयो आहे ईअं ई बहादुर बणिजी हिनजी हिफ़ाज़त कजे ठीकु आहे मां लॻे थो त का जन्नत जी
पूरा या परी आहे न भाई जुल्म कहे कयो इन चंद्र जड़े हसीन चेहरे सां इहो कहर कहे कयो ये तो प्यार ॾियण जे लाइक़ु आहे आज़ाब न पर खेर होश में अचे त ख़बर पइजी वेंदी त हिन सां कहिड़ो ज़ुल्म थियो आहे रात 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 मुझे बरसात रात रात गोलियां दी रात रात मुझे बरसात रात मिली पई जाने किते गोलियां मु वाट वाट नेड़ भी आला पेरन में छाला नेड़ भी आला पेरन में छाला इश्क रुलायो जोगिण 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 बण जी वई हाँ जोगिण 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 बण जी वई हाँ गोठ शहर सारा गोल्यम गोल्यम जिंदरा हुन में रोल्यम रोल्यम गोठ शहर सारा गोल्यम गोल्यम जिंदरा हुन में रोल्यम रोल्यम पर कौन पतो प्योआ प्योआ ही जंग जबल बोड्यम बोड्यम लुढ़का वहाया पंध पुछाया लुढ़का वहाया पंध पुछाया जी जलायो जोगिण 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 बण जी वई हाँ जोगिण 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 बण जी वई हाँ अल्लाह किते हूँ दो दिल पर मुखे हुन जी न आहे खबर खबर अल्लाह किते हूँ दो दिल पर मुखे हुन जी न आहे खबर खबर दिल दर्द जी मारी अखे हाणे कोन अचे थो सबर सबर के बुधाया बेवस आया के बुधाया बेवस आया तिक बि सतायो जोगिण 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 बण जी वई हाँ जोगिण 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 बण जी वई हाँ उम्मीद न लाथिया मुझो मौला साथिया उम्मीद न लाथिया मुझो मौला साथिया ए याकूब खो साही दिल मिलण लयातिया लहंदो मुझारो मिलंदो प्यारो लहंदो मुझारो मिलंदो प्यारो फकीर बुधायो जोगिण 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 बण जी वई हाँ जोगिण 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 बण जी वई हाँ गोलियां दी रात रात हुजे बरसात रात मिली पई जानी किते गोलियां मु वाट वाट नेड़ भी आला पेरन में छाला नेड़ भी आला पेरन में छाला इश्क रुलायो जोगिण जोगिण जो
मते वंता वेठा न निभागा फिरा कह जाए जा जॾहिं को मरे थो त भॼ डूंगर खान ॾे बेसन का भगा बिठा अरे कमदार वठो न खे खबर कमदार रोज वेठा हिसाब करे हिन कम जा पैसा मजदूर वेठा हारी वेठा तू कहे मर्द जी दवाई मतलब जेटन न समझनी कुछ कोन था ना मां घणई तो मगज हणान पर चरियान सपा बीहर गलती कई न जी बठी तोखे पुछड़ो कंदो साईं अचो परेशान न थी तू आलम खान पिता जो हर माण्हू मज़लूम ज़रूर आहे पर गैरतमंद बहादुर आहे पिता जे वॾेरनि जा ज़ुल्म सही हमेशा जी हा ये बागी माण्हू बगावत कंदा आहिनि थाड़ेलन वट न पर जुल्म खिलाफ बगावत कंदड़ आलम वट माण्हू साईं ये बहादुर तोखे घणी आहे पर तो इहो ॿुधाए त तूं केरु आहे मुंहिंजो नालो काल आहे मां मुंहिंजे खानदान सां ॾाढी ख़ुशी हुयसि पर शेर वॾेरनि जे चवण ते मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी थी गाला कथे तो रहियो भाग कटकू जेको डूंगर खान जे खिलाफ पुलिस में तो ताए अॼु इनखे अहिड़ी त सज़ा ॾींदासीं जो को बि माई जो लाल डूंगर खान जे खिलाफ सबूत कठा न कंदो ज़ालिम एतिरा ज़ुल्म कया थी अञा बि ज़ुल्म करण खां नथो मुड़ी सुठो इन में थी त उन्हनि जे अचण खां अॻु में तूं मूंखे मारे छॾ त पोइ ठीकु आहे अॼु इहा शुरात तोखे जा शुरू कयो न कमाल खानन न एतिरो जज़्बाती न थी अॼु पहिरियों दफ़ो शेर जी दिलि कंहिं औरत ॾे लॻी आहे हिनखे मारे हिनजो मौत असां न कंदासीं हिनखे अहिड़ी त मां सज़ा ॾींदुमि जिन जो कटकू भाउ दुनियारनि खे ॾस ॾींदो त कॾहिं बि डूंगर खान जे खिलाफ़ न ॻाल्हाइजो कमाल खान अच
कमाल खान तू ये कर न लाश के मैंने दरिया में फिटी करया माला है तो हाँ शेर अज चांद रखी छा याद कंदा जो अज अहिड़ी खुराक उन्हनि खे मिले कम करो कजाए किसे का भी खबर न पवे तू बेफिक्र थी वो जालिम मुझे जिंदगी तबाह करे मुखे उछले वया आई बहराम मुझे जिंदगी बचाए मुझे एहसान कयो आहे कवल तुझे जुल्मन जो दास्तान बुधी मुझे अंतर जा जख्म तब्बी बात ही जान पर कवल कॾहिं भी तू पंहिंजो पाण खे अकेलो न समझ ये सब पाराम मुंहिंजा साथी सब तो सां गॾु आहियूं इन्हनि हथनि में हथियार रखणु ऐं दुनिया वारनि खे ॾस त अॼु जे ज़माने जी औरत कमज़ोर न आहे तव्हांजनि जा पलान वटि ऐं उन्हनि खे ॾस त जेके तोसां ज़ुल्म ऐं सतम कयनि उन्हनि जो अंजाम छा थींदो आहे पर मां ये हथियार कीअं हलायां मां हिननि हथियारनि मां छा ॼाणां कवल तू परेशान न थी बहराम तोखे ट्रेनिंग ॾे अहिड़ो त तयार कंदो जो तुंहिंजो दुश्मन तोखे साम्हूं ॾिसी भॼी वेंदो हाँ कवल बहराम तोखे पाणे तयार कंदो असां सभु तोसां गॾु आहियूं तूं कंहिं ॻाल्हि जो वीचार न कर कंवल तूं परेशान न थी अॼु खां पोइ तुंहिंजा सभु ज़ख़्म मुंहिंजा आहिनि ऐं तुंहिंजे हर हिकु ज़ख़्म जो मां पाण हिसाब वठंदुसि मूंखे तूं पाण जहिड़ो तयार करे जीअं मां पंहिंजे दुश्मननि खां पाण पलांद वठां हा कंवल कवल हिकु ॻाल्हि गौर सां ॿुध बहराम जहिड़ो बहादुर ऐं मज़बूत थियण लाइ तोखे मुख़्तलिफ़ सख़्तियुनि खां गुज़रणो पवंदो बहादुर जहिड़ी तूं तॾहिं मज़बूत थींदी जॾहिं पलांद पंहिंजे ज़हन में रखंदी छो जो दुश्मन तुंहिंजो मज़बूत आहे ऐं मज़बूत दुश्मन खां पलांद वठण लाइ तोखे बि मज़बूत ऐं बहादुर थियणो पवंदो पंहिंजो पाण खे हिकु पहाड़ जहिड़ो मज़बूत कर अगरि पंहिंजो बदिलो वठिणो अथई त पाण खे मज़बूत कर जोश आण हल ऐं पंहिंजी इज़त जो पलांद करिणो अथई त इहो डिॼणु छॾे ॾे ऐं हिकु मज़बूत औरत थी ॾेखार त जीअं हिन जहान खे हिन दुनिया जे सभिनी ज़ालिमनि खे ख़बर पए त अॼु जी औरत कमज़ोर न आहे कंवल अॼु तुंहिंजी ट्रेनिंग पूरी थी आहे ऐं तूं हाणे पंहिंजे दुश्मननि खे मारे थी सघे बहराम खान ॾिस तो मूंखे अॼु नई ज़िंदगी ॾिनी आहे मां जेका बि आहियां न सिर्फ़ु तुंहिंजे एहसाननि जे करे आहियां कंवल इन में एहसाननि जी का ॻाल्हि न आहे हिकु ॾींहुं मां बि लाचार ऐं बेवस हुयसि ऐं मूंखे आलिम खान पनाह ॾेई हिकु नई ज़िंदगी ॾिनी मूंखे तूं इहो ॿुधाए त ही हथियार तुंहिंजे हथनि में कीअं आया अहिड़ो छा थियो हुयो तुंहिंजी ज़िंदगी में कंवल मां बि पंहिंजे पीउ सां ख़ुशि हुयुसि पर ज़ालिमनि वॾेरनि मुंहिंजे पीउ खे दुश्मनी करे पंहिंजी जान तव्हां ख़तरे में विझी ट वॾेरा चाहिनि था हिन ॻोठ में कोई बि केर बि न पढ़ी सघे
बाबा साईं मां कहिड़ो ग़लति कमु कयो आहे ॿारनि जे हक़ लाइ स्कूल खोलियो आहे उन में वॾेरनि खे कहिड़ी तकलीफ़ थी आहे बाबा पढ़ाई हर हिकु इंसान जो बुनियादी हक़ आहे इल्मु इंसान जी टीं अखि आहे इल्मु हिकु अहिड़ी रोशनी आहे जंहिंखां पोइ अगरि इंसानु रहिजी वञे त उन जी ज़िंदगी ईअं आहे जीअं हिकु अंधेरी राति वांगुरु बाबा छा बि थिए मां हिन ॻोठ जे हर हिकु ॿार खे उहा तालीम जी रोशनी ॾींदुसि जंहिंजो पैगाम असांखे पंहिंजे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो आहे त पींघे खां वठी क़बर ताईं इल्मु हासिलु कयो मां हिननि वॾेरनि ज़ालिमनि जे करे हिन मासूम ॿारनि जी तालीम बर्बाद ऐं तबाह न कंदुसि ॻोठ में त माचिस जी किणक उथी आहे कंदार को जान करे सिधी ॻाल्हि करे रेस उनखे विसायो न त तव्हांजे बादशाह खे सारे खाक करे छॾींदी अरे कलाक थी आहे त बक बक करी खुली ॻाल्हि कर थियो छा आहे साईं करीमारो पुटु बहराम ॻोठ जी माल खे पढ़ाए थो जेकॾहिं पढ़ी पिया त पोइ तव्हांजी ग़ुलामी केरु कंदो अरे तोखे ख़बर न आहे कंदार त डूंगर खान बाह जे छोलनि सां खेॾण वारो आहे बहराम त छा पर हुनजे पीउ जो ॿीहरो असर थो कयां जो डूंगर खान जे ॾहका खां ही ॻोठ छॾे भॼी वेंदा मां हाणे थो वञा कमाल बि मुंहिंजे इंतज़ार में वेठो हूंदो ॿुधाए तोरो यो कट को पुट आहे काथे नतो न चचण अॻ में तूं जान रा कढंदो मैं बाबा शेर ख़ैर त आहे बहराम त ॿारनि खे तालीम जो ॾियाराए पियो ऐं तालीम ॾियणु त तमामु सवाबी ॻाल्हि आहे मामा हिन ॻोठ में सवाब उन खे चइबो आहे जेको वॾरनि जी ग़ुलामी ॾींदो आहे शेर तूं त मूंखे पंहिंजो आहे न तूं मुंहिंजी सॻी भेण जो पुटु आहीं ऐं मां तुंहिंजो मामू आहियां मामा शेर जो को बि मिट माइट न आहे शेर जो मिट माइट सिर्फ़ पैसो आहे पैसो हाणे तोखे यादि आहे मां तुंहिंजो भाणेजो आहियां ना ही तूं मुंहिंजो मामो शेर पोइ देरि छा जी हिमत तो बक बक तो पे ॿुधी हिनखे जल्दी मौत ॾे माण्हू थियो आहीं हाँ ॻोठ में स्कूल खोली दे अरे स्कूल खोलिया आहिनि उतां दुआ जा अॾा न हो कपत करे खबर है खोली दे स्कूल शेर मां स्कूल खोलाया आहिनि को शराब ऐं जुआ जो अॾो न शेर इहे धमकियूं ॿियनि खे ॾे
जेके वॾेरनि जा गुलाम ऐं नौकर हुजनि बहराम खे न। पंहिंजी बकवास बंदि कर ऐं मारण लाइ तयार थी। बहराम अॼु तुंहिंजो मौत लिखी आया अॼु तोखे को बि नथो बचाए सघे, को बि। तो रामड़ा मरण खां पहिरियों हिकु ॻाल्हि कन खोले ॿुध त तुंहिंजे पीउ खे बि मौत जी निंड शेर ऐं कमाल ॾिनी आहे ऐं तुंहिंजो मौत बि असांजे हथां थींदो। खाना दे तो पचा खड़ो हटो। तव्हां केरु आहियो ऐं मां हिते कीअं? मुझो नालो आलम खान है, मां बेले जो बादशाह आया, गरीबन जो हमदर्द, बेसहारा जो सहारो, मिस्कीनन जो मददगार। पर तू के तुझी हालत या कह कई है? दोस्त मुझो नालो बहराम है ऐं मां ॻोठ जे मासूम नंढड़नि ॿारनि खे तालीम पियो ॾियां, पर ॻोठ जे चंद वॾेरनि ज़ालिमनि मुंहिंजे पीउ खे मारे ऐं मूंखे ज़ख़्मी करे इन हालत में कयो। दोस्त तू को उल्को न कर, तोखे हिते पनाह भी मिलंदी ऐं हथियार भी मिलंदो। सरदार आलम खान मिस्कीनानी गरीबन जो यार आहे, हिन मां तोखे कॾहिं भी धोखो न मिलंदो। विख विख ते तोसां गॾु आहियूं। दोस्त एॾिया घबराए न, ही ॾिसी थो न हथियार, ही वठ हथियार वठ ऐं दुश्मन खे ॿुधाए छॾ त जंहिं हथ मां कलम खसियो वञे ऐं उन हथ में कलम जी जॻह ते किलाशन कोप अची वञे तो जो अंजाम ॾाढो बुरो थींदो आहे, ॾाढो बुरो। कवल मां हीअं ई पंहिंजे दुश्मननि सां जंग जो ऐलान कयो। बहरामा मां त सम्झंदी हुयसि त हिन दुनिया में रुगो मूंसां ई ज़ुल्म थिया आहिनि, पर न, हिन ज़ालिम समाज में जेसी ताईं वॾेरा ज़ालिम ज़िंदा आहिनि तेसी ताईं ज़ुल्म थींदा रहंदा। कवल मां तोसां प्यार थो कयां ऐं तोसां शादी थो करणु चाहियां। बहराम तूं मूंखे क़बूल आहीं, पर मां न तुंहिंजी गुलाम थी रहंदसि। कवल गुलाम न, पर तोखे पंहिंजी जान, पंहिंजो साह, पंहिंजो सभु कुझु बणाईंदसि। ही धागो आहे जेको मां तुंहिंजे लाइ रखियो हुयो, ही पीर जो धागो आहे, अचे ही पा।
मुंहिंजो दुश्मन अञा ज़िंदा आहे छो इहा मां तुंहिंजी बुज़दिली सम्झां या कुझु ॿियो सम्झां? उतार साईं तूं को बि फिक्र न कर न बराम ऐं आलम खान खे सुभाणे ई मारे उन्हनि जा लाश तुंहिंजे कदमनि में फिटी कंदो सिर्फ़ु सुभाणे ताईं मोहलत ॾे मोदार साईं तुंहिंजा सभु दुश्मन मारे उन्हनि जा लाश तोखे तोहफ़े में ॾींदासीं तोहफ़े में तूं बेफ़िक्र थी। हा कमाल तव्हां खे मुंहिंजो दुश्मन बहराम मारियो पोइ तव्हांखे माला माल कंदुसि। उतार साईं तेसीं ताईं मां तव्हांखे पंहिंजो मुंहुं न ॾेखारींदुसि जेसीं ताईं मां तुंहिंजा दुश्मन मारे न अचां। पोइ वञी ॿुधाए दुनिया खे त डूंगर खान जो ॾहका सॼे देह में मशहूरु आहे। शेर ख़्यालु कजांइ किथे तोखे न मारे विझनि। हा लोग जो पाण जी मौत जे मुंह में बिठो आई दुनिया जी का ताकत तोखे इन आलम खान नथी बचाए सके। आलम खान शेर मारण न पर तव्हांखे मारण आयो आहे। अॼु तव्हां सभिनी खे मारे तव्हांजा लाश खिटिन खडुनि ऐं कुअनि में फिटी कंदुसि। शेर अॼु टुकड़ा थींदा पर तुंहिंजा ऐं तुंहिंजे साथियुनि जा अॼु तव्हां ज़ालिमनि खे मारे अॼु हिन पाक धरतीअ खे तव्हांजे हिन गंदे खून सां साफ़ कंदासीं। बराम खान असां पाण सां कफन खणी आया आहियूं। उन कफन में तव्हांजा लाश वेंदा लाश पर तव्हां जहिड़नि कुतनि खे कफन बि नसीब न थींदो। शेर तोखे ऐं कमाल खे मारे करे तूं न ॻाल्हाए मुंहिंजी बुलबुल छा हिकु मुलाक़ात में तुंहिंजी दिलि न ठरी छो थी असां शैताननि खे दिमाग़ में पत्थर हणी तो चुप कर तूं झिरकी आहीं असां बाज़नि जी सट तूं न सही सघंदी आहे।
आलम खान ही तो छा कयो मुंहिंजी जान बचाइण ख़ातिर तो पंहिंजी जान जी कुर्बानी ॾेई छॾी। प्यार भरा दोस्तन मथा दोस्त ही तो कुर्बान थी था बराबर। मोहतारा ही बादशाह जो खैर हुजे। अच शहरा ले शेरा अज मां ॾाढो ख़ुशि आहियां जो आलम खान जी मौत जी ख़बर खणी आयो आहियां। पाण खे आलम खान ग़रीबनि जो यार पियो सॾाए, बाक़ी रहियो बहराम इन खे त मिंट घुमाए वठींसि। मोहतारा साईं तूं क़बूल को न कर, जिथे आलम खान खे लेटायो आहे इहो बहराम आहे छा, हिनखे बि जल्द लेटाईंदासीं। शेर बहराम ऐं कमल खे बि वञी ॻोठ विच में मारींदासीं त जीअं ॻोठ वारनि खे ख़बर पवे त डुंगर खान जो कहर कीअं थींदो आहे। असांखे इजाज़त ॾे। अलाह निगहबान। ॿुधार जेसिताईं शेर ऐं कमाल आहिनि तेसिताईं तव्हां ॻोठ वारनि ते राज कयो राज। कमदार शेर ऐं कमाल ॿई मुंहिंजूं बाहूं आहिनि। जे शेर ऐं कमाल आहे त मां आहियां, जेकॾहिं मां आहियां त शेर ऐं कमाल बि आहिनि। बाबा साईं तव्हां वारो पुटु अली बज ॿाहिरां अचे पियो। अरे कमदार जी ॿुधायो। अहिड़ी ख़ुशीअ जी ख़बर पहिरियों छो न ॿुधाई? तोखे ख़बर न आहे त अलीअ खां बिना मां केतिरो बेचैन आहियां। हा ॿुधार उहो त तव्हांजे चहिरे में ई महसूसु थिए थो न त तव्हां केॾा ख़ुशि आहियो। बाबा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अच पुटरा अचो अली पुटरा, ॾाढो देर करे गो थी। बस बाबा इम्तिहान पूरा किया थी। पुटरा जी ॿियो ॿुधाए ख़ैर आहे न? आई त ठीकु न? हाँ बाबा साईं हाणे मां बिल्कुलु ठीकु आहियां। बाबा साईं पढ़ाई मुकमल थी वई ऐं हाणे मां हमेशह लाइ हिते रहण आयो आहियां। यार हींअर मुंहिंजी इहा ई दिलि जी ख़्वाहिश आहे त तूं हाणे हिते ई रह, हे पंहिंजो राज बाग ऐं पंहिंजी मिल्कियत संभालिया। बाबा साईं इहा मिल्कियत कुझु ॾींहं पाण संभाले त मां कुझु घुमी फिरी वठां। ॿुधायो साईं अली ठीकु पियो चए, भली ॿ टे ॾींहं घुमी फिरी अचे आराम करे। ठीकु आहे पुटु, हाणे तूं वञी आराम कर। ठीकु आहे बाबा साईं, पोइ मां हली आराम थो कयां। कंगार अॼु जा दिलि जा सभु दुख दर्द ख़तमु थी विया जो मुंहिंजो पुटु अॼु हली अची वियो आहे।
अरे रे तोखे कमदार अचो था तभी नथो लई एरलाड़े लगे तो त तू वडो खर दिमाग आई जो छलण जे बावजूद भी टेप हलाइण खां नथो मुड़ी हलड़ा बुधारे टेप पहला में कहिड़ो ॾोह कयो में ॼट जा पुट तुंहिंजी फिटी सर हिननि जो ॾोह ई न आहे हिन निकत नाथ मोलाए सभा कमु लाहे छॾियो आहे हे साईं असांजो ॻोठ असां पंहिंजे ॻोठ ॾियूं अरे रे जय को घर दिमाग़ आहे छा तव्हांजा हारियूं साईं अरे तूं असांजे ॻोठ जो हारियां को वॾो त नहीं सम्झ में कुझु कोन थो अचे छा कि बीहे हिकिड़ी कुहाड़ी कॾहिं ॿटी ॿार अॼु मां तोखे अहिड़ो मौत थो ॾियां जो वञी कबर में वञी काना ॿुध अच कमदार जेको वञी मया कंदा काना ॿुध आलम खान जो मौत जो ॿुधी ॾाढो दुख थियो आहे मूंखे आलम खान हिन इलाइक़े जो सुठो माण्हू ग़रीबनि जो यार हो आलम खान वॾेरनि जो ऐं भोतारनि जो दुश्मन हुयो हिननि जो दिमाग़ ठीकु करणो पवंदो ऐं हिननि जे दिमाग़ में इहा ॻाल्हि विहारणी आहे त आलम खान मिटीअ जे ढेर में दफ़न आहे जेको बि बाबा जे शान जे खिलाफ बुरो ॻाल्हाईंदो न उहो ज़िंदा कोन बचंदो मुझा भला ही नाज मुझा भला ही नाज मुझा भला अंदाज मुझा भला सब कसदिन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह ही नाज मुझा भला अंदाज मुझा भला सब कसदिन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह ही नाज मुझा भला अंदाज मुझा भला सब कसदिन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह ही नाज
शेर अज अहिड़ी त ख़ुशख़बरी खणी आयो आहियां जो दिल ख़ुश थी वेंदई। 12 महीने जा साथी अज दरगाह ते पिया वञनि। कमाल खान, अॼु तूं वाकई बि ख़ुशीअ जी ख़बर खणी आयो आहीं। अॼु जो बहराम खान असांजे हथां न बचंदो त पोइ देरि छा जी आहे। अचु त अॼु हुन दरगाह ते आख़िरी ज़ियारत अदा करायूं। अचु। शेर अज मौत तोखे पाण हिते वठी आयो। अज तू जिंदा न बचंदे। बहराम खान, जेसी ताईं मूंखे कमाल खान जो साथ आहे तेसी ताईं तूं उड़े सां छा मारींदे। अॼु त मौत तोखे ॾींदासीं अहिड़ो जो तुंहिंजा ॾिसंदी। अरे मरण लाइ तयार थी। यार मन ठार ये तो छा कयो। कमाल खान तो घणा ही जुल्म के असां ते। अॼु उन्हनि सभिनी जो हिसाब तोखां वठंदासीं। अॼु तुंहिंजो नापाक वजूद हिन पाक धरतीअ तो ख़तम कंदासीं। तो शेर मिली करे अलाए केतिरनि औरतुनि जी इज़त लुटी आहे ऐं उन्हनि खे मरण ते मजबूर कयो आहे। पर हिन पाक धरतीअ ते जेसी ताईं बहराम खान जिंदा है तव्हां जहिड़ा ज़ालिम मरंदा रहंदा। बहराम खान, मां तोखे हमेशा ख़ुशी ॾिसण थी चाहियां ऐं का बि महबूबा पंहिंजे आशिक खे पंहिंजी अखियुनि जे आॾो मरण ॾिसी नथी सघे। हा बहराम खान, मां हमेशा लाइ तुंहिंजी दिलि ऐं तुंहिंजे रूह में रहंदसि। तोखां परे न आहियां ऐं मोहबत करण वारा हमेशा लाइ गॾु हूंदा आहिनि। न कवल न, तूं मूंखे अकेलो छॾे नथी वञी सघी। शेर तो घणा ही ज़ुल्म कया। अॼु मूंखां मुंहिंजी जान खसे तो पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। शेर मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि।
खान पंहिंजो पाण खे दिलेर थो सम्झी अरे हथनि में हथियार खणी खदड़ो बि मुड़ुस माण्हू हूंदो आहे थोरो बि पंहिंजे बाज़ुनि ते दम थी सभिनि हथियारनि जो सहारो ऐं तोखे ज़िंदा रहण जो को बि हक़ न आहे पर तोखे मारे बि नथो सघां छो जो तूं मुंहिंजी उन पुफीअ जो पुटु आहीं जंहिंजो बचपन में मां बि खीर पीतो हो मां न मां खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि तूं कुझु पैसनि जी लालच में अची वॾेरनि ज़ालिमनि जे चवण में पंहिंजे मामे खे क़तल करे छॾियो मामे में त 2 दफ़ा मां ईंदी आहे पर तो उनखे बि न बख़्शो मां तोखे तुंहिंजे ज़मीर जी मार ॾींदुसि हितां हलो ऐं वरी कॾहिं बि मुंहिंजे साम्हूं न अचिजांइ अगरि तो में थोरी बि गैरत आहे त वञी काथे मर ऐं तूं हिननि पैसनि जे करे पंहिंजा सॻा रिश्ता मारिया हुया न ऐं केतिरा ई घर तबाह कया आई वठ पैसा ऐं हिननि में वञी मर बहराम खान यार शेर मां त तोखे माफ़ करे छॾियो हुयो पर तो ही छा की डूंगर खान तो घणा ई मूं ते ज़ुल्म कया हाणे तुंहिंजी मौत जो वारो आहे मुंहिंजा रब हिन प्यारी दुनिया खे बढ़ाइण वारा हिकु मालिक तो केॾी त प्यारी दुनिया बढ़ाई हुई पर हिन दुनिया में रहंदड़ ज़ालिमनि वॾेरनि पंहिंजी आन जी ख़ातिर बेगुनाह इंसान मारिया मुंहिंजा रब मुंहिंजो कहिड़ो ॾोहो मां त मासूम गुलनि जहिड़े ॿारनि खे तालीम ॾियण थो चाहियां जंहिंजो पैगाम असांखे पंहिंजे मिठे महबूब हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो आहे त पीउ खां वठी क़बर ताईं इल्म हासिल कयो पर वॾेरा ज़ालिम इहो नथा चाहिनि मुंहिंजा रब मूंखे अॼु उहा ताक़त ॾे ऐं कुझु ॾींहंनि जी ज़िंदगी ॾे त जीअं मां उन्हनि ज़ालिमनि वॾेरनि खे मारे हिन पाक धरतीअ जे मासूमनि खे उन्हनि जो हक़ ॾियारे सघां मुंहिंजा रब मुंहिंजी मदद कर मां ही ज़ालिम हथियार खड़ी तकजे पियो आहियां मां हिननि हथनि में पाक किताब ऐं कलम तो खणणु चाहियां हिननि हथनि मां हथियार हमेशा ख़तम तो खणणु चाहियां मुंहिंजा रब अॼु मुंहिंजी मदद कर
बाबा साईं तव्हां छो परेशान आहियो उन बहराम खे त मां पाण क़बर जे हवाले कंदुसि ऐं पोइ तव्हांजी दिलि ऐं रूह खे सुकून मिलंदो इहा ज़िमेवारी तव्हां मूं ते छॾे ॾियो पुटाली परेशान न आहियां पर छेर ऐं कमाल मुंहिंजी ताक़त हुया हुन छा सम्झो आहे त शेर ऐं कमाल खे मारे मां डूंगर खान खे सदमल साईंदुसि न कॾहिं बि न छो त डूंगर खान उहो पहाड़ आहे जो जेको बि टकराईंदो फाकूं फाकूं थी वेंदो बाबा साईं तव्हां परेशान न थियो बहराम खे मां मारे तव्हांजूं इहे सभु परेशानियूं ख़तमु करे छॾींदुसि तुंहिंजो पुटु अली हाणे तुंहिंजी ताक़त थींदो ऐं बहराम खे उहा त मौत ॾींदुसि जो वरी ॿीहर कॾहिं को बग़ावत जो न सोचींदो ऐं अॼु खां पोइ मुंहिंजो ॿियो को बि कमु न आहे सवाइ बहराम जी मौत हिन बहराम खे मौत जी निंड सुम्हार पोइ ॻोठ वारनि खे बि ॾिसंदासीं तव्हां ई उमेदूं पूरी करे सघंदो त पोइ अच इहो ज़हरीलो रत कढी पाणीअ में वाहे छॾींदुसि बुतार मां नेला तो तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे बहराम ॼाण तूं ॼाण मूंखे टुकर न तुर मानो आहे अरे दबे कमदार होडिया अबा बहराम मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कया अरे मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा 15-20 ॿार आहिनि बसि ज़ालूं आहिनि मां मिड़े नंढड़नि बचनि खे पालण करे हुनजी चमचागिरी पियो थो कयां मूंखे छॾल आहे वास्ते बीठो ते नंढो पुटारो करी मां वञा कमदार वञ ऐं वञी डूंगर खान खे न्यापो ॾे त तुंहिंजे सिकी लदे पुट जो लाश मोकिलियां थो कफन जो ऐं कब्र जो बंदोबस्त कर बहराम अबा ही त छा पर 10 लाश मोकिल मां पाणे वञी न्यापो ॾियां महिरबानी को मूं ते कर कमदार तूं हाणे हल बुतार मां हाणे हलायां थो तूं ॼाण बहराम खान जी आहे त जान आहे मां त मरीज़ बिना कफन अली बहराम अहिड़ो बुज़दिल न आहे जो तोखे हिन हथियार सां मारे तुंहिंजे लाइ मुंहिंजा ही हथ काफ़ी आहिनि बहराम खान मारणो अथई तमाम बाक़ी असाब न ॾे
अली हाणे तोखे पंहिंजे अज़ाबनि जी ख़बर थी पए जंहिं वक़्तु तुंहिंजे पीउ मूंखे अज़ाब ॾिना उन वक़्तु तोखे अहसासु न थियो कहता है छाते कुत्ते या गुस्सा कंदो थो अचे बता जुल्म थियो बता सब जुल्म थियो छा थियो आहे कुत्ते या गुस्सा कंदो थो अचे ॻाल्हि छा आहे ऐसा जुल्म थियो जुल्म वक़्तु खणी बरामदी के मारे छॾियो रेस मारे छॾियो हाँ न चओ इहो कूड़ा कूड़ा जो चओ बाबा ये सच है बहराम खान तो मुझे पुट के मारे पंहिंजे मौत खे आवाज़ ॾिनो आहे बाबा सन मां ने हला थो मुंहिंजा बि नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि अॼु मां फोकट में मरी वेंदी सॼी ज़िंदगी डूंगर खान जो खाधो ई सॼी ज़िंदगी डूंगर खान जो खाधो खाने फञा सभु खाइण जा करार सभु खाइण जा डूंगर खान तो मुझे घणा ई ज़ुल्म कया अज अगर मां तुझी सल्तनत के तबाह बर्बाद न कयो तो मुझो नालो बहराम खान न है डूंगर खान सां टक्कर खाइण पंहिंजे मौत खे दावत ॾियणी आहे बहराम वाह बोतारे वाह बहराम के मारे छॾी बहराम खान अॻु में बि छॾियो हुई न हाणे बि छॾ बहराम खान मूंखे माफ़ कर ख़ुदा जे वास्ते मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि मां हिकिड़ो दफ़ो छॾ मूंखे मां मटी न वञा सजु करे अचां मां चवां थी मर्ज़ी ने तूं वञ मां मर्ज़ी न ॾिसी अचां मूंखे ॾाढी सिक लॻी आहे मर्ज़ी न ईअं न कर मौला मर्ज़ी न ॾेखार पोइ भली मार तो ठीक है अज मां तोखे मदीनो ॾेखारियां वन ऐं वञी कब्र में डूंगर खान तुझे मौत जो जिम्मेवार मान न तू पाण मां त हिकु मास्टर हुयुसि मुंहिंजो कहिड़ो ॾोह हुयो मां त मासूम ॿारनि खे तालीम पियो ॾियारणु चाहियां मुंहिंजे हथनि मां किताब ऐं कलम खसे तो मुंहिंजे हथनि में ही ज़ालिम हथियार ॾिना
मुझा बेटा रब इन धरतीअ ते जेकी तालीम या दुश्मन आहिनि उनजी दिलि खे मोम कर त जीअं उहे सम्झनि त तालीम इल्म छा आहे। ही ज़ालिम हथियार त अमेरिका रूस चीन ऐं जापान ईजाद कया आहिनि। असां सिंधी क़ौम जी ही सखावत न आहे। असां सिंधी क़ौम त छा अब्दुल लतीफ़ भिटाई घोट कलंदर लाल शहबाज ऐं साईं शाह गोदड़े जा गीत ॻाइण वारा आहियूं। मुंहिंजा रब तू राम कर, तू करीम आई, तू गफूर आई, तू रहीम आई। मुंहिंजा मालिक जेकी तालीम को नफ़रत न कनि उन्हनि जी दिलनि में तालीम लाइ मोहबत कर।